नासिक शिकारपुर जे मेरान शादी हाल में बरसात मुतासिर गोठन में आयल 53 जोड़न जूं इज्तमाही शादियों कराई पयूं। जोड़ा सिंगार की शादी हाल ते पहुता जिते संदन निकाह पढ़ाया विया। उन हवाले से तफ़सील ॾिसूं था मंठार संजरानी जी हिन रिपोर्ट में। शिकारपुर जे मेरान शादी हाल में बरसात मुतासिर गोठन में आयल 53 जोड़न जूं इज्तमाही शादियों करायूं। इज्तमाही तकरीब में जोड़ा सिंगार जी शादी हाल ते पहुता जिते संदन निकाह कराया विया। उन मौके ते अलामा अब्दुल मजीद बेश्ती, अली अहमद बुरड़ो ऐं घोटन धरती टीवी ते चयो त बहरहाल उन्हनि खे जस आहे ऐं मुआशरे जी बहितरी जे लाइ हे बहितरीन अमल आहे। अल्लाह साईं इन्हनि जोड़नि खे बि सलामत रखे ऐं जिन ताउन कयो आहे ख़ुदा उनखे बि सलामत। शादी कराइण हिकु सवाब जो कमु आहे। असांजो ही प्रोग्राम जेको अॼु जो आहे, इन प्रोग्राम में 53 जोड़नि जी शादी कराई पई वञे, जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि खां इहे जोड़ा आयल आहिनि। ज़िलो लाड़काणो आहे, ज़िलो शिकारपुर आहे, ज़िलो जेकमबाद आहे। ऐं इन में असां कोशिशि इहा कयूं था त बल्कि इहो प्रोग्राम इहो ई आहे त इन में कुंवारनि खे तक़रीबन कोई 50,000 रुपए जो ॾाज बि ॾिनो वेंदो। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन्हनि खे ॾाज में जेके ॾिनियूं वञनि थियूं पयूं। जहिड़े प्रोग्राम जो इज्तिमाही शादी जो थी रहियो आहे, ॿियो प्रोग्राम आहे इन खां अॻु में जेको आहे सो सदर में थियो हुयो फुलपुरा शादी वारा, ॿियो अॼु अलमेरा शादी वारा थी रहियो आहे। माशाल्लाह ख़ुशी तमामु घणी ख़ुशी आहे। उन्हनि जो चवणु हुयो त ॾाज सां गॾु सिलाई मशीनियूं ॾिनियूं वयूं आहिनि त जीअं रोज़गार करे पंहिंजे गुज़र सफ़र करे सघिजे। कैमरामैन तैमूर संजरानी सां गॾु मंठार संजरानी, धरती टीवी न्यूज़ शिकारपुर।